इबादत जो खोड़ सारी शयूं आहिनि, पर मुख़्तसर टाइम टे शयूं तव्हांजे साम्हूं। मैशर जे मैदान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरीं उन शख्स जे हिसाब किताब जे मामले के तमाम सख्ती सां करे थो। अदा गौर कर मुसलमान, तुंहिंजा ऐं मुंहिंजा अमल, तुंहिंजा ऐं मुंहिंजा करतूत, तुंहिंजा ऐं मुंहिंजा कारनामा कहिड़ा आहिनि कि हिसाब किताब जे कॾहिं सख्ती सां कयो वञे त पोइ छा असांजो छा हाल हूंदो। हिकु त हुनजो हिसाब किताब सख्ती सां कयो वञे थो। नंबर 2, रब ताला उन शख्स ते ॾमरियल हूंदो, रब जो गज़ब हूंदो, रब ॾमर ऐं गज़ब जी हालत में उन बाने सां मुखातिब थींदो। तवज्जो मुसलमान, टी शइ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख्स के जहन्नम जे अंदर उछलाराए छॾींदो। ओ मुंहिंजा मुआज़िज़ मुकर्रम मुसलमान, हिकिड़ी तोहफ़े वारी शइ बि इहा आहे कि अॼु खां पोइ पक्को अज़म कर त इंशाअल्लाह नमाज़ जुमे जी अदायगी कंदुसि इंशाअल्लाह। मुसलमान ऐं गैर मुस्लिम जे दरमियान में जेकॾहिं फ़र्क़ु करण वारी का शइ आहे त उहा नमाज़ जुमा आहे। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं आहिनि, लेकिन ॾिसो हिकु प्रोग्राम जे अंदरि त कुझु ई शयूं माण्हू ॿुधाए सघे थो। त जुमे नमाज़ जे बारे में तव्हांखे दुनिया में, क़बर में, हशर में टे शयूं तव्हांजे साम्हूं रखियूं। उम्मीद आहे त तव्हां सम्झियूं हूंदियूं, ॿुधियूं हूंदियूं। अॼु पक्को आज़म कर मुंहिंजा मौला, जेके मूंखां वक़्तु गुज़री वियो त ग़फ़लत में गुज़री वियो, हाणे आउं इन शइ जी नियत कयां थो त इंशाअल्लाह नमाज़ जुमे जी पाबंदी कंदुसि। बुलंद आवाज़ से हिकिड़ो भेरो दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्ली अला